नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी लॻ फुलाडियो थाणे जी हद ॻोठ पुनल खान मरी में बबर जो वण वेकिरो करण तां ॿिनि वेगन भाइरनि में पी शादी मरी पारां हिसे में आयल ज़री ज़मीन में बीठल बबर जो वण वेकिरो करण तां झेड़ो, जंहिंजे नतीजे में हिकु भाउ खमीसो मरी कुहाड़ी हई पंहिंजे वेगे भाउ 25 वर्ष जे सदा मरी जी अखि ज़ाया करे छॾी आहे। ॿिए तरफ़ राब्ते करण ते फुलाडियो पुलिस ॿुधायो आहे त ॿिन्ही जी विरासत तां वेगा ॿाहिरि विड़िया आहिनि। हिकु चयो आहे त बबर जो वण मुंहिंजे हिसे में, ॿिए चयो त मुंहिंजे हिसे में, जंहिं ते खमीसे मरी बबर वेकिरो करे छॾियो। जॾहिं त सदाम मरी पुछा करण ते खमीसे मरी कुहाड़ी जो पाओ हणी सदाम जी अखि कढे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी खे मेडिकल जो लेटर ॾिनो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पार्टी वटि वञी रही आहे। ज़ख़्मी थियल सदाम मरी साफ़िन खे ॿुधायो त असांजे हिसे में आयल बबर खमीसे मरी वेकिरो करे छॾियो। जॾहिं वापारी वण वढण आया त मना करण ते खमीसे मुंहिंजी अखि में सिधी कुहाड़ी हई ऐं मुंहिंजी अखि कढी छॾी आहे। मूं सां वस वारा इंसाफ़ कनि। वाज़ह रहे त शादी मरी जूं 2 शादियूं थियल आहिनि, हिकु मां खमीसो मरी ऐं ॿिए मां सदाम मरी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।